मुंशी तव्हांजी ॻाल्हियुनि ते मूंखे को बि एतबार नथो अचे। मूंखे सच ॿुधाए त बालाज खान मुंहिंजे ज़ाल ऐं पुट खे ज़ुल्म जो निशानो त नाहे बणायो? शाहनवाज़ खान तव्हां बेफ़िक्र थी मानी खाओ बाबा। बालाज खान तव्हांजो भाउ आहे, तव्हांजे बचन ते नाक न कंदो बाबा। मल्हार जी शादी पंहिंजे मंग सां थींदी गोर। तूं वट ते रसो न वञ, असां पाण में पत लऊं। गोर वट ते रसो कोन थो वञे मल्हार, तूं भली शादी कर, असांखे को बि एतराज़ कोन्हे। छो मारे मुंहिंजे भाटे रावल खे? छो लॻे थो त तुंहिंजे भाउ तुंहिंजो मथो ख़राब करे छॾियो आहे। भई मां तोखे चई चुको आहियां त रावल खे मूं नाहे मारायो। तो मारायो आहे ऐं तुंहिंजे गुलाम मारियो आहे मुंहिंजे भाटे खे। बालाज खान मां तोखे कॾहिं बि माफ़ न कंदी सही। त पोइ हथियार वठ, तूं पंहिंजी हसरत पूरी कर। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट्स खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था अपडेट जी तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में मुंशी मखण जेको आहे त शाहनवाज़ खान वटि मानी खणी ईंदो ऐं जेको शाहनवाज़ खान मानी खाइणु पसंदि न कंदो ऐं मुंशी मखण खां सवाल कंदो, जेकॾहिं तूं मूंखे ॿुधाईं थो त मुंहिंजा ॿार जेको आहे त मुंहिंजो पुटु ऐं ज़ाल महफ़ूज़ आहिनि त पोइ मां मानी खाईंदुसि, न त मां मानी कोन खाईंदुसि। छो त बालाज खान मूंखे चई वियो आहे त तुंहिंजा ज़ाल ऐं जेको आहे त पुटु आहे त उहे निकिरी विया आहिनि, मुंहिंजी हवेली में न आहिनि मौजूदु। तंहिं ते मुंशी मखण ॿुधाईंदो त बालाज खान जेको आहे त तुंहिंजे बचनि ते को बि ज़ुल्म न आहे कयो। बहरहाल जीअं तोखे बालाज खान ॿुधायो आहे तीअं ई उहो जेको आहे त घरु छॾे हवेली छॾे निकिरी विया आहिनि। पर दोस्तों, शाहनवाज़ खान खे इहा पूरी पक आहे त मुंहिंजे बचनि सां जेको आहे त बालाज खान ज़ुल्म कयो आहे ऐं बालाज खान जेको आहे त पंहिंजे ज़ुल्म खे लिकाइण जे लाइ जेको आहे त कूड़ हणी रहियो आहे त तुंहिंजा ॿार जेको आहे त मुंहिंजी हवेली मां निकिरी विया आहिनि। नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त बालाज खान जी घरवारी संदसि जेका पंहिंजे भाइटे रावल जे तॾे ते वई हुई दोस्तों, त हुनखे पंहिंजो भाउ वरियल खान चवंदो त हीउ सॼो ज़ुल्म जेको कयो आहे त तुंहिंजे मुड़ुस असां सां कयो आहे बालाज खान। ऐं संदसि मरियम वापसि अची करे बालाज खान खे चवंदी त तूं पंहिंजे रिश्तनि जो क़दुरु बि नथो करीं, त तूं माना हिकु वैशी इंसान थी वियो आहीं ऐं तूं मूंसां ज़ुल्म करे छॾियो, मुंहिंजे भाइटे रावल खे तो मारियो आहे। तंहिं ते बालाज खान चवंदो त वरियल खान जेको आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बकवास करे रहियो आहे। मां कॾहिं बि न चाहींदुसि त रावल खे मां मारियां ऐं मारायां, मां रावल खे नाहे मारायो। नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त मल्हार जेको आहे गमदिल ऐं जेको आहे गौर सां तेज़ थी वेंदो। राबेल जे बारे में कुझु ॻाल्हाईंदा दोस्तों, हुन ते जेको आहे मल्हार खे दोस्त वठंदी ऐं कावड़ वठंदी ऐं गौर खे चवंदो त मल्हार जी शादी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु राबेल सां थींदी, ॿियो कंहिंजी बि राबेल जेको आहे कुंवार न थींदी। अगरि जे थींदी त हुन घोट जो जेको आहे त मां कंधो लाहे छॾींदुसि। नेक्स्ट एपिसोड में राणी मंठारे मथां हथियार सिधो कंदी पर हलाए कोन सघंदी दोस्तों। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।